ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। ख़ादमी सक़ाफ़त नूर मेमण हालाई जो नारो आहे त असां सभिनी खे जीअरनि जो क़दुरु करणु घुरिजे ऐं उन्हनि खे इज़त ऐं एहतराम ॾियणु घुरिजे। ख़ादमे सक़ाफ़त नूर मेमण हालाई जो वधीक चवणु आहे त हर कम जी शुरूआति पंहिंजे घर खां करणु घुरिजे, सो हुननि पाण बि ईअं ई कयो आहे। हुन चवणु आहे त सिंधी सफ़रनामनि जे बादशाह अल्ताफ़ शेख खे भेटा पेश करण लाइ अल्ताफ़ शेख फैब्रिक्स बाय नमहा ब्रांड आणे पूरी दुनिया में पंहिंजे ॻोठाईअ जो नालो रोशन कयो आहे। ख़ादमे सक़ाफ़त नूर मेमण हालाई पारां समूरी सिंध जे जीअरनि सां अहमदनि खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी रखण जो पिणु अज़्म वरजायो वियो आहे। ख़ादमे सक़ाफ़त वा नूर मेमण हालाई दुनिया में सिंधी आए सिंध खे आसारायो तॾहिं मौला तोखे ख़ादमे सक़ाफ़त बणायो करे सिंध जी ख़िदमत हाणे तो रीत पिराई सिंध जी सक़ाफ़त जी तारीख़ बचाई सिंधी क़ौम जी सिंधी रेस जी आसूं वधाई वा नूर मेमण हालाई।